अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में भलीगार माहिया अनम मला ख़बर शामिल कंदासीं में रिपोर्टर अयास उमरोजी। नऊं गोट सिंध के मशहूर दरगाह हज़रत मखदूम सैदी मूसाणी सहूलत का महरूम। दरगाह सैदी मूसाणी ते आयल एक न्याणी जंहिंजी उम्र 10 खां 11 साल हुई घणो अरसो बीमार रहण जे करे न्याणी जे वालिदैन न्याणी के दरगाह सैदी मूसाणी ते खणी आया, जेका पहुचण सां ई दरगाह मखदूम शाह सदर जे रोज़े ते दम धणीअ हवाले करी वई। नंढड़ीअ जा वालिदैन गरीब मिसकीन हुजण जे करे लाश खणण लाइ मजबूर थी विया, जॾहिं त सिंध जे मशहूर दरगाह हूंदे भी औकाफ़ पारां लाश खे का सहूलियत न मिली। सगी फोत थी वियल न्याणीअ जा वारस रोईंदा रहिया, जॾहिं दुकानदारनि पारां औकाफ़ खाते वारनि खे इतला कयो त औकाफ़ खाते वारनि जो एम्बुलेंस खां तुरत जवाब। बाद में दुकानदारनि ऐं मुसाफ़िरनि चंदो करे फोत थी वियल न्याणीअ खे डाटसन कराए ॻोठ मोकिलियो वियो। ॿिए पासे दुकानदारनि एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई ऐं हिननि चयो त सिंध हेॾी वॾी दरगाह हज़रत मखदूम सैदी मूसाणी खे हिकु एम्बुलेंस छो नथी मिली सघे। दरगाह जे नज़राने जी पैतिन मां हर महीने लॻभॻि 25 खां 30 लख जी ॻणप थिए थी, त पोइ हिकु एम्बुलेंस छो नथी मिली सघे। शाह सदर जे दुकानदारनि आला ऑफिसरनि खां मुतालबो कंदे चयो त दरगाह सैदी मूसाणी खे हिकु एम्बुलेंस फराहम कई वञे त जीअं को मुसाफ़िर फोत थिए त ग़रीब मिसकीन चंदे लाइ मजबूर न थी। दुकानदारनि फोत थी वियल न्याणीअ खे चंदो करे तालका फैज़गंज ज़िला ख़ैरपुर मीरस रवानो करे छॾियो।